एक ॿी अहम ख़बर खां खे आगाह कयूं पिया। बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी ईरानी कौंसल जनरल सां मुलाक़ात थी आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी ईरानी सदर इब्राहिम रईसी जे लाॾाणे ते ताज़ियत जो इज़हार कयो आहे। अहम ख़बर अवां सां शेयर करे रहिया आहियूं। बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी ईरानी जनरल काउंसिल सां मुलाक़ात थी आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी ईरानी सदर इब्राहिम रईसी जे लाॾाणे ते ताज़ियत जो इज़हार कयो आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर करे रहिया आहियूं। बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी ईरानी काउंसिल जनरल सां मुलाक़ात थी। बिलावल भुट्टो ज़रदारी ईरानी सदर इब्राहिम रईसी जे लाॾाणे ते ताज़ियत जो इज़हार कयो। एक भेरो ॿीहर अवां खे आगाह कंदा हलूं। बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी ईरानी कौंसल जनरल सां मुलाक़ात थी आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी ईरानी सदर इब्राहिम रईसी जे लाॾाणे ते ताज़ियत जो इज़हार कयो आहे। हिकु भेरो ॿीहर अवां खे आगाह कयूं पिया। अहम ख़बर आहे बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी ईरानी कौंसल जनरल सां मुलाक़ात थी आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी ईरानी सदर इब्राहिम रईसी जे लाॾाणे ते ताज़ियत जो इज़हार कयो आहे।